अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर मोहम्मद अकबर बोगाल आहे। डॉक्टर गली में मुंहिंजी सेटअप आहे, क्लिनिक आहे। गुज़िरियल 1.5 महीने पहिरीं मूं माना जेको आहे घर वरितो हो माना वार्ड नंबर 1 में FIR में दाख़िल कराई हुई त हिननि चयो त असीं माना कार्रवाई करियूं था, पर तक़रीबन गुज़िरियल हफ़्ते छंछरु वारे ॾींहुं खां वठी आचर वारे ॾींहुं ताईं हिननि मुंहिंजी का बि कार्रवाई कोन कई आहे। FIR दाख़िल कराई, NC उन्हनि कई। NC खां पोइ वरी उन्हनि मूंखे हिकिड़ो लेटर ठाहे ॾिनो जेको चयो SP ऑफिस में वञी ॾेई अचो। मोबाइल जा ई भई पैकेट जेका आहिनि इहा बि जमे कराया, MI वग़ैरह हुते ॾेई आयो आहियां, पर मुंहिंजी का बि दाद फ़रियाद कोन पई ॿुधत थिए। 2,32,000 रुपया हिकिड़ा, 2 कननि जी वालियूं, उन सां गॾु 2 मोबाइल जा चार्जर, इहा ताईं उहा खणी विया हुआ। सभु शइ उते ही NC वग़ैरह सभु शइ मूं हुते दाख़िल कराई आहे, पर उन्हनि माना जेको आहे का बि सुनवाई कोन कई आहे। SHO साहब सां राब्तो करियो पिया त SHO साहब गुज़िरियल हिकिड़ो सॼो हफ़्तो जेको गुज़री वियो आहे हुन में उहा बि चवनि था ऐं मुंहिंजी कोर्ट ते पैरवी आहे, पेशी आहे, ऐं हुतां खां अचां, हीअं आहे हूअं आहे। वरी उन्हनि जेको मूंखे ॾींहुं ॾिनो उन ॾींहुं बि रिमाइंड मूं करायोमांसि त डॉक्टर अकबर आहियां, त का बि जवाबु उन्हनि मूंखे कोन ॾिनो आहे। मुंहिंजी आला हुकाम सां शिकायत आहे, माना अर्ज़ु आहे त इहा मुंहिंजो जेको मसइलो आहे हिन खे ख़तमु कयो वञे, रिकवरी जेकी आहे मूंखे कराए ॾिनी वञे। ऐं जेका दुश्मन आहिनि, जेका इहा मुल्क जा, पाकिस्तान जा, असांजा, असीं ताजिर बरादरी असां ई सेफ़ कोन आहियूं त आम नॉर्मल माण्हू कहिड़ो सेफ़ वञे। ऐं महिरबानी करे मूंखे इहा चोरी रिकवरी कराए, ऐं जेका माण्हू इहा आहिनि हिन में मुलविस उन्हनि खे माना जेको आहे कैफ़े किरदार ताईं पुॼाए वञे ऐं मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।